चूं था अखियुनि जा जेकी मर्ज़ अॼुकल्ह तमामु घणा वधी रहिया आहिनि उन जा कारण माना छा आहिनि इहो जेकी डस्ट तमामु घणी आहे ऐं माण्हू एहतियात नथा कनि मिसाल तौरु बाइक हलाइनि था या खुले में घुमनि था त सम्झंदा आहिनि ग्लासिस न पाइजनि जेकॾहिं सन ग्लासिस न पाइणा आहिनि त नॉर्मल बि तव्हां ग्लासिस वेयर करे सघो था। ॾाढो सुठो तव्हां क्वेश्चन कयो आहे त इन में छा आहे जो पंहिंजो डस्ट जेकी आहे न इहा इलाही डिज़ीज़ प्रोड्यूस करे थी। हिकिड़ो त इहो त पाण सिंधी में अंब चवंदा आहियूं न उनखे असां चवंदा आहियूं टेरिजम ओवर ग्रोथ ऑफ द कंजेक्टिवा टू द कॉर्निया। हीउ जेको अछो जेको अचे पियो नज़र इहो कंजेक्टिवा आहे इन जी ग्रोथ अॻियां वठी वञी तारे ते कॉर्निया ते वञी टच कंदी आहे। इनखे असां अंब या टेरिजम चवंदा आहियूं। ठीकु आहे इहो छा आहे इहो मेन जो कॉज़ आहे डस्ट या प्रोलॉन्ग एक्सपोजर सनलाइट पंहिंजो गर्मी सिज जी रोशनी इहा मेन इन जो काज़ आहे। त इन खां बचण जे लाइ माण्हू मां त दरिया डॉक्टर बि न थियो हुउसि त मूंखे सनग्लास जो ॾाढो शौक़ु हूंदो आहे त मूं ॾे मां त वैरायटी सनग्लासिस पई आहे। ठीकु आहे पोइ वरी आई स्पेशलिस्ट थी अची वियो त पोइ ॾाढो मां पाण खे चयो त यार ख़ुशि नसीबु आहियां। मां नंढे हूंदे खां सनग्लास लॻाईंदो आहियां रेब जा चश्मा ऐं उन में सनग्लास लॻाइण में तव्हांखे इलाही बीमारियुनि खां तव्हां बची सघो था। ड्राइनेस ऐं ॿुधायो इहो अंब या पंहिंजो एलर्जी या ॿियो कंजेक्टिवा इलाही बीमार तव्हां बची था सघो। मां इन खे सभिनी त तव्हां क्वालिटी सुठी हुजे सनग्लास वठो पर क्वालिटी सुठी हुजे त तव्हांखे इलाही पाण सुठो लॻंदो। तव्हांखे पंहिंजो वक़्त खां पहिरीं अॼुकल्ह कैटरिक थिए पियो उनजो कॉज़ बि इहो आहे मोतियो जेको थिए थो उनजो बि कॉज़ इहो आहे डस्ट वग़ैरह या सूरज जी लाइट इहो त उन खां बहितर माण्हू सन ग्लास लॻाए त मोतियो 90% एज फैक्टर आहे आफ्टर 60 के बाद थियो थो वञे पर पोइ डिले थींदो न बि थी सघे थो सनग्लास लॻाए त फ़ाइदा न हिन जा। अच्छा ज़रूरी आहे हर माण्हू खे थिए माना आफ्टर 50-60 घणी क़दर थिए थो मतिलबु ॾिसो एज फैक्टर में प्री डिस्पोजिंग फैक्टर्स इहे आहिनि एज फैक्टर माना इहे न त पर लाज़मी थिए ॿिया प्री डिस्पोजिंग फैक्टर मां जंहिंजे करे थी सघे थो मेन एज फैक्टर आहे। ॿियूं डिज़ीज़ आहिनि जीअं डायबिटीज़ आहे या कोलेस्ट्रोल लेवल। हलो डायबिटीज़ ते पाण पोइ था अचूं डायबिटीज़ त हर मुसीबत जी जड़ आहे।